अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद। सूरतुल यासीन अॼु मां खणां थो। सूरतुल यासीन क़ुरान पाक जी दिलि आहे ऐं हिन में टोटल जेके आहिनि से 83 आयतूं आहिनि। मां अलाह ताला खां अलाह जो शुक्र अदा कयां थो त अलाह ताला मूंखे मौक़ो ॾिनो आहे त मां हिन क़ुरान जे दिलि खे तव्हांजे आॾो खोलियां। सूर यासीन जेका आहे सा इन खे चइजे थो कल्बुल क़ुरान। ऐं ख़ासि तौरु जॾहिं केरु मरण वारो हूंदो आहे त जेकॾहिं उन जे खट जे भरिसां वेही ऐं उनखे सूर यासीन जो तव्हां तर्जुमो ॿुधाईंदव। जे अरब आहे त अरबीअ में पढ़ंदव, न त ॿुधाईंदव त उन जो मरणु आसान थी थो वञे। उन खां अलावा चवनि था त फ़ज़ुल सूर यासीन व इसरार हा, हिन में हिन जी फ़ज़ीलत ऐं हिन जी इसरार कहिड़ा आहिनि। ही सूर यासीन ले क़ज़ाए हाजा, जॾहिं तव्हां सूर यासीन सम्झी पढ़ंदव त तव्हांजा दुनिया जा कम बि थी सघनि था। व तयसीरुल उमूर, ऐं को आसानियूं बि कमनि में थियनि थियूं। ऐं व ज़्यादा रिज़्क़, ऐं रिज़्क़ बि वधे थो। अंसाकुम बि शिदत मरफ़त, जे करे तव्हांखे ही लिखण वारो लिखे थो त मां तव्हांखे रुकेस थो कयां त हिन खे चङी तरह सम्झो। मरफ़त आहे माना चङी तरह सम्झो त छा थी चवे। तंहिंजे करे सूर यासीन जा जेके फ़ाइदा आहिनि इन में आहे त बुख जे लाइ ऐं पंहिंजो मिसाल तौरु कंहिं मुश्किल जे लाइ इहा सॼी हेल्प थी करे। पर छाजे लाइ? जो सूर यासीन तव्हां पढ़ंदव न त उन में तव्हांजो अलाह सां तालुक़ु क़ाइमु थींदो, उन में ॻाल्हियूं सम्झंदव, उहे तव्हांजे दिलि में अक़ीदा ईंदा। ऐं ॿियो त तव्हांजो ईमान वधंदो, चार्ज थींदो तव्हांजो ईमान, त इन खां पोइ तव्हांजे लाइ आसानियूं पैदा थी वञनि। बिस्मिल्लाह कयूं था। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, यासीन वल क़ुरानिल हकीम। अल्लाह ताला फ़रमाए थो त ही क़ुरान जेको आहे इन में ॾाहप जूं ॻाल्हियूं आहिनि। इहो क़ुरान हर मर्ज़ जो इलाजु आहे। हिन खे पढ़ण सां तव्हांजो अलाह सां तालुक़ु क़ाइमु थींदो। हिन खे सम्झी पढ़ण सां तव्हांजे ईमान वारी बैटरी चार्ज थींदी ऐं पोइ तव्हांखे नेक अमल करणु तव्हांजे लाइ आसान थींदा। ॿियो, इन्नक लमिनल मुरसलीन, ऐं अलाह पाक फ़रमाए थो इन में को शक न आहे त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां अलाह जा रसूल आहियो, अला सिरात मुस्तक़ीम, ऐं तव्हां वारो तरीक़ो जेको आहे, जेको तव्हां पंहिंजी उमत खे ॿुधायो था, इहो सिधो रस्तो आहे, शार्टेस्ट रस्तो आहे जन्नत ते पहुचण जे लाइ। तंज़ीज़ल अज़ीज़ रहीम, ऐं हीउ क़ुरान शरीफ़ जेको आहे सो तव्हां न ठाहियो आहे, बल्कि इहो मथां नाज़ुल कयो आहे अज़ीज़ रहीम, जेको अलाह पाक आहे, जंहिं सॼी काइनात ठाही आहे, यूनिवर्स ठाहियो आहे, ॾाढो आहे, ऐं उन सां गॾु रहीम आहे। तॾहिं तव्हांखे क़ुरान ॾिनो अथसि। ऐं छाजे लाइ ॾिनो अथसि? लितुंज़िर क़ौमम मां उनज़िर आबाऊं फ़हम गाफ़िलून, ऐं उन्हनि खे ख़बरदार करण लाइ आयो आहे जो केतिरा 100 सालनि खां इन्हनि ताईं अलाह जो क़ुरान हिन इलाइक़े में न पहुतो आहे। ईसाइनि वटि त हो बाइबल, लेकिन चए थो त इन्हनि क़ौमनि खे जेके जे अबनि ॾाॾनि में गाफ़िल आहे, उन ताईं अलाह जो क़ुरान कोन पहुतो। लेकिन अलाह फ़रमाए थो लक़द हक़ल क़ौल अला अक्सर फ़हम ला युमिनून। बाक़ी अलाह साईं फ़रमाए थो त मूंखे ख़बर आहे त हीउ क़ुरान जेको आहे सो अक्सरत माण्हू त इहे जेके आहिनि से कोन मञींदा। तंहिंजे करे हाणे मुस्लमान जेके असां आहियूं न, असां दुनिया में मुस्लमान 21% आहियूं। उन्हनि 21% मां तव्हां ॿुधायो त केरु आहे जेको क़ुरान खे चङी तरह पढ़े थो, ते अमल करे थो ऐं सुठो मुस्लमान मोमिन थिए थो? घटि आहिनि। वरी इन असां जेको इहो मुल्क ठाहियो त हाणे पाकिस्तान था ठाहियूं, असीं हिते पंहिंजो दीन जूं वाह ईंदासीं, वाह वाहण त छॾियो, पर हिते त अहिड़ी हालत थी वई आहे जेका माना माण्हू मथियां चोर त हेठियां बि चोर, जो मस्जिद मां जुतियूं बि खणी था वञनि। ऐं जेकॾहिं तव्हां मलेशिया में वञो त घटि में घटि जिते जीअं जुतियूं था रखनि, ईअं मोबाइलूं रखे था वञनि, उहा बि केरु कोन थो खणे। सो जेकॾहिं असीं इहो मुल्क छाजे लाइ ठाहियो? हाणे जेको आहे सो अलाह फ़रमाए थो त तंहिंजे करे अक्सरत माना माण्हू इन क़ुरान खे कोन मञींदा, ऐं अक्सरत हक़ ते आहे ई कान। क़ुरान शरीफ़ में चयो अक्सर नास ला यालमून, पाण क़ुरान में थो अचे त अक्सरत माण्हुनि खे इल्मु ई कोन्हे क़ुरान जो। ऐं 24 दफ़ा अलाह साईं रिपीट कयो आहे हिन खे, 24 दफ़ा। त इहे सॼा जेके आहिनि से अक्सर नास ला यक़िलून, माना अक्सरत माण्हू ॾाहा कोन्हनि के। साइंटिस्ट हूंदा, वॾा वॾा फिलासफ़र हूंदा, पर ॾाहो उहो आहे जेको अहम कम खे अहम सम्झे। हे सम्झनि था त हाणे असां खाईंदासीं पीअंदासीं, हाणे अंब वठणा आहिनि, असां गिदिरा वठणा आहिनि, या वरी नौकिरी करणी आहे, पघार मिलणी आहे, या रिश्वत खाइणी आहे, इहे अहम था सम्झनि। पर
तव्हांजी बर्फ़ जीअं पिघरंदी आहे न, तव्हांजी उमिरि ईअं वञे थी पोइते थींदी। सडनली अहिड़ो टाइम ईंदो जो तव्हांखे फ़रिश्ता नज़र अची ईंदा, त पोइ उन खे तव्हां छा जवाबु ॾींदव? छा हुनखे गिदरनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदव, अंबनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदव? उतो तव्हां खां पुछंदा त तव्हांखे जो हीउ क़ुर मिलियो हो, तव्हां सां जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे उन तव्हां सां ॻाल्हाइणु पिए चाहियो, छा तव्हां हुनजी ॻाल्हि ॿुधी, तव्हां हुनजो अमल कयो? छो त जेकॾहिं इहे कमु कयो हा त इन सां गॾु गिदरनि वारा बि तव्हांजा कमु थियनि, अंबनि वारा बि थिया। अलाह मना त कोन थो करे त अलाह जूं शयूं न खाओ। पोइ इहो आहे त अक्सर न ला यकुलून, इहे ॾाहा न आहिनि अक्सरियत माण्हुनि जी। छाकाणि त अलाह साईं फरमाए थो त इहे केरु आहिनि? अम तह सभु अन अक्सरुम यसमऊन यकुलून, तव्हां सम्झो था त अक्सरियत हिन क़ुर खे ॿुधे थी ऐं इन खे सम्झे थी। न इन हुम इला कल अनाम, इहा अक्सरियत जहिड़ा जानवर, बल हुम अज़ल सबीला, बल्कि जानवरनि खां बि किरियल आहिनि। छो त इन्हनि खे फ़िरके वारनि अटकलूं करे कूड़ियूं हदीसूं ॿुधाए वाड़ में विझी छॾियो आहे त जीअं असांखे ॾोकड़ ॾियनि, आधा देगी में आधा जेबी, हुनजो सोर्स ऑफ इनकम आहे, तॾहिं इन्हनि माण्हुनि खे क़ुर ताईं पहुचणु नथा ॾियनि। अॻिते अलाह फरमाए थो इहे केरु आहिनि? चए थो इना जलनाफ़ी आनाकिम अगलालन, चए थो असां इन्हनि जे ॻीचीअ में ॻटु विधो आहे। फ हीअल इलल अज़कान फ मुकमोन, कंधु मथे थी वियो अथनि। वरी उनखां पोइ जलना मिम बइन एदीहिम सदन, वरी अॻियां बि भित आहे, में ख़ल्फ़िम सदन, पोयां बि भित आहे, अक्षयना, वरी मथां ढकु ॾेई छॾूं, फम लाव यूसरून, जो ॾिसी कोन था सघनि। इहे कंहिंजी स्टेटमेंट थो ॾिए? इहे थो ॾिए जेके माण्हुनि खे फ़िरके वारत में फासाए क़ुर खां दूरि कनि था, त मतां हे माना कंदा त इन में असांजो मौत आहे। हे जेके राशी आहिनि या जेके गासिब जागीरदार आहिनि, उन्हनि जो बि क़ुर में मौत आहे। जे क़ुर माण्हू पढ़ंदा आहिनि इन्हनि जो मौत थींदो। तंहिंजे करे इहे जेके ढक अचनि था, अलाह त चए थो मुंहुं ॾियारा आहिनि, पर इहे हक़ीक़ी ढक इहे माण्हू इन्हनि खे ॾियनि था, जेके कूड़ा इहे जेके फ़िरका ठाहे वेठा आहिनि। पोइ अलाह चए थो छाकाणि त जेको सो क़ुर नथा पढ़नि, पोइ चए थो ढक इजे फम ला यूसरून, पोइ ॾिसनि ई कोन था, माना हिन अलाह जे क़ुर ताईं पहुचनि ई कोन था, इन्हनि खे सुक कयो वेठा आहिनि। तंहिंजे करे चए थो जेको जानवर थी चुको आहे वसवाउन अलहिम, तंहिंजे करे उन लाइ ॻाल्हि साॻी आहे। अंज़र तुहुम, चाहे इन्हनि खे ड्रे ॾियारियो, अम लम तुंज़िरुम ला युमिनून, इहो ईमान ई कोन आणींदा। तंहिंजे करे बाक़ी केरु ईमान आणींदो? इनमा तुंज़िर, ख़बरदार उहो थींदो मन नितब ज़िक्र, जेको हिन क़ुर खे चङी तरह पढ़ंदो, पंहिंजी ॿोलीअ में सम्झंदो, ऐं पोइ ख़शिय रहमान बिल ग़ैब, पोइ क़ुर जे मेटर मां अचण खां पोइ हुनखे अलाह जेको हिन ॾिठो बि कोन्हे को, उन खां ॾिजणु शुरू कंदो, माना ख़शिय रहमान बिल ग़ैब। ऐं जेकॾहिं इन में इहा कंडीशन पैदा थी वञे त वाक़ई काइनात जो आहे त फ़बशिर हू, पोइ इनखे ख़ुशख़बरी ॾियो बि मग़फ़िरतियूं अजरनि करीम, त जेकॾहिं तुंहिंजी इहा स्टेटस थी वियो आहे जो तूं अलाह खे मञी थो, अलाह खां ख़ौफ़ खाईं थो, अलाह जी ॻाल्हि ॿुधी अथई, उन ते हलण जी कोशिशि करी थो, त पोइ इनखे ख़ुशख़बरी ॾियो बि मग़फ़िरतिन। अलाह चए थो मां घणी छॾ छूट कंदुसि, पोइ अजरनि करीम, ऐं तव्हांखे वॾो अजुरु मिलंदो। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो इना नहुन नुहिल मौता, चए थो जेके माण्हू मरी वञनि था उनखे वरी असीं ज़िंदा कंदासीं। उहो नक़्तुब मां क़दमूं आसारूं, बाक़ी जेके हिननि अमल मोकिलिया आहिनि उहे असां लिखंदा था वञूं। ऐं आसारूं माना जेके तव्हां कमु पोइ ते छॾिया, जेकॾहिं मिसाल तौरु को तव्हां शिरक जो कमु ठाहे विया हो, इन जो तव्हांखे हिसाबु ॾियणो पवंदो। पर जेकॾहिं को नेकीअ जो कमु करे विया हो, खूह खोटराए विया हो, कंहिंजी मदद करे विया हो, त उन जो तव्हांखे मिलंदो। व कुल शइ अहसई ना फी इमामिन मुबीन, इमाम मुबीन अलाह जो वॾो सॉफ्टवेयर कंप्यूटर आहे, जेको बि आहे इहो किताबु, उन में हर शइ अलाह चए थो असीं विझूं था। हाणे असां वटि जेके आहिनि, जॾहिं माण्हू मरनि था त के माण्हू साड़ियो छॾनि ऐं के पूरनि। हाणे मां इन ते स्टडी कई आहे त 76% जेका दुनिया जा माण्हू पाण खे साड़ाइनि था, माना उनजो मोल जो जिस्म साड़नि था, ऐं 24% इहे पूरनि था। तंहिंमें चाइनीज़ 15% आहिनि दुनिया में, हिंदूज़ बि 15%, मुस्लमान 24%, क्रिश्चियन 31%, ऐं ॿिया जेके अलाह खे नथा मञनि सेक्युलर उहे 16%। त टोटल जेके क़बरुनि में पूरण वारा आहिनि, दफ़न करण वारा, इहा माइनॉरिटी आहे 24%। हाणे हिंदू छा आहे? हिंदू साड़े था छॾनि। वरी जेके क्रिश्चियन आहिनि पहिरीं क़बरुनि में पूरींदा हुआ, हाणे उन्हनि वटि क़ब्रस्तान कोन्हनि, तंहिंजे करे हाणे क्रिश्चियन बि साड़े ऐं छार करे था छॾनि। हाणे छो रसूल आया? छाकाणि त की माण्हू एट अ टाइम त हिकिड़ो ई रसूल ईंदो आहे न। अलाह थो चए इज़ अरसलना इलैहि मुस्नैन, चए थो 2 रसूल मोकिलिया मान, गॾिजी वञो।
छो त अलाह खे ख़बर आहे त हिन जो किरदारु केतिरो ख़राबु थी चुको आहे, दिलियूं कहिड़ियूं सख़्तु चई, हिकिड़े सां कोन पूरी पवंदी, तंहिं करे 2 मोकिलियईं। फ़क़ज़बू हुमा, सफ़ा ठुप जवाबु ॾेई छॾियऊं, कूड़ आयो, कूड़ आयो, कूड़ आयो, कूड़ आयो। वरी अलाह ताला छा कयो, फ़अज़्ज़ज़ना बिसालिसिन, वरी इनखे करे टियों बि ॾिनी, चई हाणे 3 रसूल थी वञो। ऐं पोइ 3 गॾिजी विया, उन्हनि खे चवंदा फ़क़ालू इन्ना इलैकुम मुरसलूं, चई बाबा असां 3 ॼणा तव्हां वटि अलाह जा रसूल थी आया आहिनि, असांजो चवणु मञो। त साॻी ॻाल्हि कयूं, चऊं कालू मान तू मिला बशरन मिसलना, चई वाह 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 वाह, तव्हां असां जहिड़ा इंसान आहियो, मानी खाओ था, हीअ कयो था, धंधो कयो था, तव्हां असां जहिड़ा बशर इंसान आहियो। वमा अंदुर रहमान मिन शइन, अलाह खे मञूं था, पर अलाह ताला तव्हांखे कोन मोकिलियो आहे, अलाह ताला का शइ नाज़िल न कई आहे, इन अंतुम इल्ला तकज़िबून, ऐं तव्हां सभु कूड़ था आणो। हाणे इहे जेके रसूलनि खे चवनि था त तव्हां रसूल न आहियो, पर तव्हां बशर आहियो या तव्हां आम इंसान आहियो, आख़िर हिन जो हिस्टोरिकल रीज़न छा आहे, इन ते थोरो मां हिन ते कमु कयो आहे। पहिरियों त सभिनी रसूलनि खे जवाबु इहो ॾिननि काफ़रनि, कालू इन अंतुम इला बशरुन मिसलुना, तव्हां असां जहिड़ा इंसान आहियो, तुरीदून तसुद्दूना अम्मा कान या बुध आबाउना फातूना बि सुल्तान में, चई तव्हां अटकल कई आहे, असांजे अॿनि ॾाॾनि जे दीन त असांखे थेड़ियो था, बाक़ी तव्हां वटि को अहिड़ो सबूत आहे या को मौजूदु आहे त ॾेखारियो। त अलाह जे जेके सभई रसूल आहे ऐं इहा चवणु लॻा, बाक़ी ऐं पोइ नबी साईं जे बारे में बि चवणु लॻा इन हाज़ा इला कोलुल बशर, चई नबी करीम सलाह जो ॻाल्हियूं थो करे, इहो बि हिकिड़ो इंसान जी ॻाल्हि थो करे। हाणे ॻाल्हि आहे त इहा जेका बशर वारो मसइलो हलियो आहे अर्शा खां, अलाह ताला जॾहिं सभिनी खे चयो त आदम खे सजदो कयो त इब्लीस न कयो, शैतान, त अलाह पुछेसि थो काल या इब्लीस मालक अल्लाह तकून मा साजिदीन, तो छो न सजदो कयो, काल लम अकुन लि अस्जुद लि बशरिन, चए थो मां बशर खे सजदो न कंदुसि, ख़लक़ तो मिन सलसाइन मिन हमाइन मसनून, छो त तो इन खां मिटीअ में पैदा कयो आहे ऐं मूंखे तो बाहि मां पैदा कयो आहे, तंहिंजे करे हीउ बशर आहे, तंहिंजे करे बशर खे मां सजो न कंदुसि। इहो साॻियो शैतान हिन जे दुनिया में जॾहिं आयो आहे त पंहिंजे सभिनी चेलनि सां हर माण्हुनि जे शुरूअ में दिलि में विधो अथऊं त असांजे वॾे शैतान हज़रत आदम खे सजदो न कयो, छो त बशर आहे, ख़बरदार तव्हां बि बशर खे रसूल मञिजो ई न। अलाह ताला पुछेसि थो काल या इब्लीस मालक अल्लाह तकून मा साजिदीन, अच्छा वरी अलाह पुछेसि थो काल मां मन का अलाह तसजुद इज़ अमर तुक, त अलाह चए थो ठीकु आहे, पर जॾहिं मुंहिंजो आर्डर तोखे पियो, हुकुम अलाह चए थो मूं तोखे ॾिनो, त पोइ त तो कहिड़ी शइ तोखे रोकी, छो त अलाह जो हुकुम उन जो को पोइ दलील न आहे ॾिसणो, जॾहिं अलाह हुकुम करे थो त इन खां पुछिबो कोन्हे, छो त ख़ालिक़ आहे न, हुन असांखे पैदा कयो, उन खां केरु पुछंदो, उहो चए थो बाबा हे तूं कमु कर, त चवंदासीं हाज़ुर साईं छो पुछूं त साईं छाजे करे, तंहिंजे करे जेके क़ुर में अलाह साईं असांखे हुकुम ॾिना आहिनि न, इहो चवणु त छो ॾिना साईं, इहा वधि में वधि गुमराही आहे। छो ॾियणु उलमा जो कमु आहे, उहो तव्हांखे ॾसींदा हिन में ई नुक़सानु आहे, या चए थो सूअर जो गोश्त न खाओ, हाणे हिकिड़ो चए त अदा मूंखे पहिरीं सम्झाइनि त छो न खाऊं, तेसिताईं मां खाईंदुसि, त पोइ इन खे आलिम खपे, वॾो को आलिम, को फिलासफ़र या को अहिड़ो PhD जेको हुनखे ॾसे त हिन सूअर जो गोश्त मां खां, पर आम मुस्लमान मूं जहिड़ो हिकिड़ो आम सादो मुस्लमान जॾहिं मूंखे अलाह चए थो सूअर जो गोश्त न खा, मां चयो साईं बसि मां नथो खां, ख़तमु ॻाल्हि, मूंखे छा ज़रूरत छो इहा त अलाह छो हुकुम ॾिनो आहे, ज़रूरत न आहे मूंखे करण जी, त चएसि थो अलाह साईं तो छो तो सजदो न कयो जॾहिं की मूं तोखे आर्डर ॾिनो, त चए थो अना ख़ैरन मिनहू, चए थो मां हिन खां आदम खां वधीक ख़ैर बहितर आहियां। रीज़न छा आहे, ख़लक़ तनी मिन नारियूं, तो मूंखे बाहि मां पैदा कयो आहे, उहो ख़लक़ त हू मिन तीन, तो हुनखे मिटीअ मां पैदा कयो आहे, इहो रीज़न आहे। हाणे जंहिंखे मिटीअ मां पैदा कयो अथई त माना उनखे त बुख बि लॻंदी, इंसानु आहे, मानी बि खाईंदो। ॿियो रीज़न इहो ॾींदा हुआ त हे अलाह खे रसूल खे त शैताननि खे सेखारियो त हे बशर आहे, त हुननि चयोसीं पोइ हू जेकॾहिं चवे त मां बशर न आहियां, चई हुनजो निशानी आहे, चई कहिड़ी, चई निशानी आहे त मानी खाईंदो ऐं धंधो कंदो, बसि इहा तव्हां पकड़ियो, जेको ॾिसो उनखे चयो तूं मानी थो खाईं, तंहिंजे करे तूं बशर आहीं, असीं तोखे कोन मञींदासीं। तंहिंजे करे जेको आहे सो पोइ छा थियो त अलाह जे रसूलनि छा ॾिनो इन्हनि खे, ऐं ॾींदा अचनि था, कालत लहुम रुसुलहुम, चवणु लॻा उन्हनि खे सभई रसूल
इन्नहुन इल्ला बशरुन मिसलकुम, चवंदे बिल्कुलु इहो फैक्ट आहे त असां तव्हां वांगुरु बशर इंसान आहियूं। वलाकिन अल्लाह यमुन अला मन यशा मिन इबादी, बाक़ी अलाह जी मर्ज़ी आहे त बशर हूंदे बि कंहिंखे अलाह वॾो स्टेटस ॾेई छॾे थो, अलाह कंहिंजे मथां पंहिंजो इनाम करे छॾे थो। वमा कान अला नातीक बि सुल्ताननि, बाक़ी चओ था त मौज़ा ॾेखारियो, असांजे हथ में मौज़ा आहिनि ई कोन, इला बि इज़ला, जॾहिं अलाह जे हथ में आहे। व अलाह फल यतवक्कल मोमिनून, ऐं अलाह ते ई मोमिन तवकल कनि था। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा जवाबु ॾिनो उन्हनि खे? चई कुल सुभान, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे चवंदा तूं बशर आहीं न, चईं सुभान रबी, मुंहिंजो रब बेबा, हल कुंतु इल्ला बशर, बिल्कुलु मां बि हिकिड़ो बशर आहियां, पर मां रसूल आहियां। केरु थो चवे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे वात सां चयो आहे। अञा बि असां वटि तबका न ईअं न आहे, हीअं 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 बशर न चओ, गुनाहगार, पाण थो चवे कुल, माना चईन त सुभान रबी हल कुंतु, मां न आहियां फ़क़ति इल्ला बशर रसूल, आहे हिकु बशर रसूल। तंहिंजे करे मोमिन, ओके ब्रेक वठूं था। जी अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ॻाल्हि हले पई त इहो जेको बशर जो चकर शुरू कयो अथनि त अलाह जा रसूल बशर न आहिनि, इहो शैतान शुरू कयो ऐं हाणे पंहिंजे सभिनी चेलनि खे सेखारियो अथसि। पर अलाह ताला सभिनी रसूलनि खां चवरायो त बाबा असां बशर आहियूं, पर अलाह असांखे इनाम कयो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाक़ाइदे वॾो ऐलान करायो अथसि। कहिड़ो? सूरे इसरा आयत नंबर 93 में चए थो, चईन कुल, माना अनाउंस कर, सुभान रबी, मुंहिंजो रब बेएबा, या जेको कमु करे थो उहो सही थो करे, हल कुंतु इल्ला बशर रसूल, मां न आहियां फ़क़ति हिकु बशर, पर आहियां रसूल। त जेके न क़ुर खे मञनि था उहे जवाब में छा था चवनि? सूरे नूर में ई था चवनि, समेना, ॿुधोसीं, व अताना, असां इन जी इताअत कंदासीं। पोइ अलाह फरमाए थो जेके इन खे मञींदा उलाइकुमुल मुफ़्लिहून, उहे फलाह पाईंदा। हाणे अचो ॿी ॻाल्हि ते त शैतान हिन खे सेखारियो आहे त जेकॾहिं बशर हूंदो त मानी खाईंदो, पर जेकॾहिं तव्हांखे को रसूल अचे चए त न मां बाबा बशर न आहियां, मां त फ़रिश्तो आहियां, पर बसि मां इंसान जे रूप में आयो आहियां, त चई पोइ ॾिसो त मानी खाए थो नथो खाए? हा, छो त फ़रिश्तो त कोन खाईंदो। त पोइ छा था चवनि? वकालू माल हाज़ा रसूल, हाणे वरी उन पॉइंट ते अची विया आहिनि। चवंदा हिन खे असां कीअं रसूल मञींदासीं? कहिड़ो रसूल आहे? याकुलु ताम, मानी बि थो खाए, वरी यमशी फिल असवाक, वरी धंधो बि थो करे, ॿकरियूं बि चारे थो, तिजारत बि करे थो। लौला उनज़िल अलैहि मलकुन फयकून माहू नज़ीरा, ऐं जेकॾहिं फ़र्ज़ु करो ही बशर बि रसूल आहे त हिन सां गॾु फ़रिश्तो बि त हुजनि न, जेके माण्हुनि खे तड़नि त परे थियो अलाह जो रसूल थो अचे। तंहिंजे करे अलाह जीअं हाणे इहा कीअं असांखे ख़बर पए त जेके फ़रिश्ता आहिनि मानी न खाईंदा आहिनि? इहो अचे थो सूरत अल हूद में, लक़द जाअत रुसुलना इब्राहिम बिल बुशरा कालू सलामा, चए थो असांजा फ़रिश्ता ऐं जेके आहे से आया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ने, अची अस्सलाम वालेकुम, काल सलामुन फमा लबिस अंजाब इजलिन हनीस, वियो गोश्त जो वॾो टुकड़ो जेको आहे सो पंहिंजो भञी खणी आयो। फलमा रा ऐदियम ला तसिल इलैहिम, त हू खाइनि ई कोन पिया। फ़रिश्ता किथां खाईंदा? हू त हिकिड़ो यानी हिकिड़ो एडवांस रोबोट जो क़िस्म आहे जंहिंखे अलाह ताला जेको कमु ॾियो आहे बसि उन फील्ड में कमु कंदा, उन खां हिकिड़ो इंच बि ॿाहिरि कमु नथा करे सघनि। त ॾिठई त खाइनि ई न पिया। न किरहूं उहो औजस मिनहू ख़ीफ़तनि, त डिॼणु लॻो त अलाए कहिड़ियूं शयूं आहिनि छो थियूं खाइनि। त चवणु हू सम्झी विया, कालू ला तख़फ़, उन्हनि चयो त इब्राहिम अलैहिस्सलाम डिॼ न, इना उर्सलना इला क़ौम लूत, असां लूत क़ौम जे तरफ़ आया आहियूं, उनखे सज़ा ॾींदासीं। तंहिंजे करे अलाह ताला वरी थो चवे, पाण थो चवे सूरे फ़ुरक़ान में, चए थो वमा अरसलना क़बलक मिनल मुरसलीन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां अॻु में जेके बि असां रसूल मोकिलिया आहिनि, इल्ला इन्नहुम याकुलून ताम, इहे सभई मानी खाईंदा हुआ, व यमशून फिल असवाक, ऐं वापारु कंदा हुआ मार्केटनि में, व जअलना बादकुम लिबादिन फितनतन, बाक़ी इहो माण्हुनि जे विच में इहो जेका मसइलो उथारियो अथनि इहो हिकिड़ो आज़माइश आहे इंसान जी। तस्बिरूं, त ॾिसूं त तव्हां सबुरु कयो था, वकान रबुक बसीरा। हाणे इहा हिते बशर जो मसइलो ख़तमु थी वियो, त माना अलाह ताला चवरायो आहे त मां हिते बशर मोकिलियो आहे, पर मां हुनखे रसूल कयो, अलाह जी मर्ज़ी आहे। फ़रिश्ता छाजे लाइ मोकिले? ॿी जाइ ते अलाह चयो त जेकॾहिं मां फ़रिश्तो मोकिलियां पोइ त सभु मस्जिद में घिड़ी पवंदा, छो त फ़रिश्तो हूंदो कदु हूंदसि ककर ताईं, वरी हुनजा जेके पर हूंदासीं एॾा वॾा हूंदा जो अचे थो,
तंहिंजे करे जेको सो अलाह पाला चए थो त ईअं कोन्ह थींदो। उन खां पोइ अलाह फरमाए, हाणे अचूं था सूरह यासीन जी आयत नंबर 16 ते। बिस्मिल्लाह रहमान रहीम। कालू रब्बुना यालम इन्ना इलैकुम लमून। हे जो टई विया न त चवणु लॻा कूड़ आहियो तव्हां, बशर आहियो, असीं नथा मञूं। त उन जवाब में इहे टई ॼणा उन क़ौम वारनि खे चवनि था, कालू रब्बुना यालम, अलाह खे ख़बर आहे, अलाह ॼाणे थो, इन्ना इलैकुम लमुरसलून, असां तव्हां वटि रसूल थी आया आहियूं। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन, ऐं असांजो ॿी का ड्यूटी कोन्हे, असांजी ड्यूटी आहे त असीं तव्हांखे अलाह जी इंफॉर्मेशन ऐं ख़बरदार करे पहुचायूं, बसि इहो असांजी ड्यूटी आहे। त हुननि ॾिठो त हाणे हे जेके ॻाल्हियूं कनि था त माना असां व्याज बि छॾियऊं, ठगियूं बि न कयूं, ताराज़ी बि सिधी क़िस्त ते कयूं, पोइ असां खाईंदासीं किथां, हे पोइ असां सेठ त कोन्ह थींदासीं। त छा चवणु लॻा, कालू इन्ना तैयरना बिकुम, चई तव्हांजे करे असांखे हाणे निभाग थो थिए, नहूसत थी थिए। लैन लम तंतहू, जेकॾहिं तव्हां इहो धंधो न छॾींदव, रसूलनि खे चयूं त नरजुमन्नकुम, त तव्हांखे पथरनि सां मारींदासीं, भले इहा मसन्नकुम मिना अज़ाबुन अलीम, ऐं सख़्तु अज़ाब ॾींदासीं। तंहिं ते अलाह जे रसूलनि चयो, कालू तौइरकुम महकुम, चई इहो निभाग जेको चओ था इहो असांजे करे नाहे, त असां तव्हांखे क़ुर था पेश कयूं। अलाह जी ॻाल्हि, निभाग इहो तव्हां सां पंहिंजो गॾु आहे। ऐं इन ज़ुकिर तुम, हिन क़ुर ॾियण जे करे तव्हांखे निभाग थींदो, बल अंतुम क़ौम मुसरिफ़ून, तव्हां ख़ुदि हींअर ख़सारे वारी क़ौम आहे। हाणे हुननि जो चओ त क़तलु कयूं था, त माना क़तल जो ऑडर करे छॾनि। जॾहिं इहा ख़बर आम थी त हाणे क़तलु था कनि, त हिकिड़ो शख़्स हो परे खां डोड़ंदो नारा हणंदो पियो अचे, जा अमिन अक्सल मदीनत रजुली यसौ, जे तेज़ डुकंदो पियो अचे ॻोठ खां। काल या क़ौम इत्तबिउल मुरसलीन, चई रुको रुको रुको, ए मुंहिंजी क़ौम, हीअ उनजी क़ौम मां, इन्हनि रसूलनि जो चयो मञो, अतबिउ मन ला यसअलकुम अजरऊं, ॿी ॻाल्हि त इन्हनि जो चयो इन लाइ मञो जो तव्हां खां ॾोकड़ त कोन था घुरनि, तव्हां खां को फंदु त कोन था घुरनि, वहू मुख़्तदून, ऐं हीअ हिदायत याफ़्ता आहिनि, सची ॻाल्हि था कनि। त हिन खे वकोड़े विया, फिरी वियसि चौधारी ॾंडा ऐं कात खणी। त पुछंसि त छा तूं हिन खे मञी थो, माना तूं हिन वारे अलाह खे मञींदे, हे असां जेके वलियुनि जा बुत ऐं रखिया आहिनि इन्हनि खां तूं न घुरंदे? इहा हिन में क़ुर में कान्हे, पर हिन मां कढां थो मां, त इन लाइ हिनखे फिरी विया। त जवाब में जेको ॾिए थो, इन मां मूंखे ख़बर थी पए त हुननि सुवालु कहिड़ो कयो हुअसि। चए थो व मालिय ला आबुदुल लज़ी फ़तरनी, चए थो मां छो न मां उन हस्तीअ खे सॾियां जंहिं मूंखे पैदा कयो आहे, व इलैहि तुरजऊन, ऐं उन हस्तीअ ॾे तव्हांखे मोटणो आहे, माना अलाह जी ॻाल्हि थो करे। त हू चवणु लॻा त अतख़िज़ मिन दूनिही आलिहतन, ऐं चइनि थो हुननि खे त तव्हां अलाह खे छॾे इहे बुत रखिया आहिनि वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जा, त हीअ जन्नत में वेठा आहिनि, अलाह खां तव्हांखे कमु कराए ॾींदा, तव्हां अलाह खे छॾे इहे ख़ुदा करे वरिता आहिनि। ईं युर्द रहमान बिज़ुरिन, हालांकि अलाह ताला रहमान जेकॾहिं को कंहिंखे नुक़सान जो फ़ैसिलो करे, ला तुग़न अनी शफ़ातुम शैया, त इन्हनि जे हथ में टके जी शइ कान्हे जो तव्हांखे अलाह खां बचाए जेका शफ़ात करे सघनि, वला युनकिज़ू, न तव्हांखे अलाह जे अज़ाब खां बचाए सघनि। कहिड़ो तव्हां वटि सबूत आहे? त हुननि चयो त हाणे ॻाल्हि कर, मञी थो नथो मञी? त चए थो इन्नी इज़न लफ़ी ज़लालिल मुबीन, जे मां तव्हांजी ॻाल्हि इहा मञींदुसि त पोइ त मां बि सख़्तु गुमराही में हलियो वेंदुसि। ऐं इन्नी आमनतु बि रब्बिकुम फस्मऊं, ऐं चयईं त कनु खोले ॿुधो, तव्हांखे जंहिं पैदा अलाह कयो आहे ऐं उन खे मञा थो। अबा ठक क़तलु करे छॾियसि। जीअं क़तलु कयनिसि त फ़रिश्ता हुनजो रूह खणणु आया, ॿुधो वेठा हुआ ॻाल्हाए, फस्ट सेंटेंस जेको फ़रिश्ता हुन सां ॻाल्हाइनि था रूह कढण महिल, कील अदख़ुलिल जन्नत, चवनि था हींअर सिधो जो सिधो, हींअर जो हींअर जन्नत में हल। ऐं जॾहिं जन्नत में पहुतो आहे त हुनजा मज़ा ॾिठी, ऐं छा थो चए, काल या लई त क़ौमी यालमून, काश हीअ जेको मां शइ ॾिसां थो मुंहिंजी क़ौम खे ख़बर पवे, बिमा ग़फ़र अली रबी, त अलाह मुंहिंजी छॾ छूट केॾी कई आहे, व जअलनी मिनल मुकरमीन, ऐं मुंहिंजो केॾो इकराम कयो वियो आहे, मां केॾे मज़नि में आहियां। तंहिंजे करे इहे जॾहिं नेक शख़्स जो फ़रिश्ता साहु कढंदा आहिनि त अची छा चवंदा आहिनि, अलज़ीन ततवफ़ाहुमुल मलाइक तय्यबीन, जॾहिं नेक माण्हुनि जो फ़रिश्ता साहु कढणु ईंदा आहिनि, यक़ूलून, त पहिरीं त अची उनखे चवंदा सलामुन अलैकुम, साईं अस्सलाम अलैकुम,
अदखुल जन्नत, हल हींअर जो हींअर जन्नत में पहुच, बिमा कुंतुम तामलून, जो तव्हां अमल भला कयो। इन मां असांखे ख़बर पई त जीअं को नेक शख़्स मरे थो त उनजो रूह हिन क़बर में कोन्हे, उहो वञे थो जन्नत में। ऐं केरु थो ॾसे, या त क़ुर ॾसियो। अचो नबी साईं खां पुछूं, छो त रसूल सलाम वरी क़ुर जी तशरीह कई आहे। सुनन इब्न मां रसूल सलाम फरमाए थो, इन्नमा नस्मतुल मोमिन, माना मोमिन जो रूह ताइरुई अछे पखीअ में विधो वञे थो, या लक वञी वेहे थो फी शजरिल जन्नत, जन्नत जे शजर वणनि ते, ऐं ओसि ताईं घुमंदो खाईंदो पीअंदो, हता यर्जु इला जसदी योम युबस, पोइ हिन क़बर वारे जिस्म में तॾहिं इहो रूह मोटंदो जॾहिं अलाह ताला क़यामत क़ाइमु कंदो ऐं हिनजो नओं जिस्म ठाहींदो, जेको घटि में घटि 200 फुट वॾो हूंदो ऐं 20 फुट वेकिरो हूंदो। पोइ इहो जिस्म में इहो रूह ईंदो। वरी शहीद काॾे था वञनि, वरी शहीद जेके उहे बि वञनि था मथे, पर उहे जन्नत में घुमनि फिरनि था, पर उनजी रहाइश, हुननि जी रहाइश जन्नत जे वणनि ते आहे। शहीद वरी अलाह जे अर्श ते गॾु रहनि था सोननि घरनि में। त तंहिं करे अलाह जे रसूल सलाम फरमायो, अरवाह शूदा फी हवासिल तईर खुदरनि, माना उन्हनि खे वरी सावन पखियुनि में था विझनि। हे केरु थो ॾसे, हे ग़ैब जी ख़बर केरु, अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थो ॾसे। हे कंहिं मौलवीअ जी ॻाल्हि कान्हे का। त उन में कनादील आहिनि जेके लड़कनि थियूं अर्श ते, ऐं तसरह मिनल जन्नत हैशात, जन्नत में घुमनि फिरनि था जीअं चाहिनि था। सुम तावील तिल्क कनादील, पोइ वरी मोटी अचनि था पंहिंजे घरनि में। पोइ कॾहिं कॾहिं फतल अलैहिम रबहुम तिलातन, अलाह निहारे ॻाल्हाइनि थो, चवनि थो हल तश त हुन शइ आहे, अञा का ॿी शइ खपेव, ॿी का फैसिलिटी? त पहिरीं त चवनि था न साईं सभु कुझु आहे। जॾहिं टियों दफ़ो पुछे थो कालू या रबी, अलाह साईं भला हाणे हीअं आहे, नुरीद असांजी ख़्वाहिश आहे अंतो रुद्द अरवाह ना फी अजसाद न, असांजे रूहनि खे हिन क़बर वारे जिस्म में मोटाए, छा कंदव, हता नुक़्तल फी सबीलिक मरतन उखरा, त उतां निकिरी तुंहिंजे नाले ते वरी शहीद थियूं। त अलाह छा थो चए, इनी कदु कज़ई, त अलाह चए थो न मुंहिंजो फ़ैसिलो थियल आहे, अनहुम ला यरजून, जेसि ताईं सूर न फूकींदुसि, जिस्म न ठहंदा, इहे जिस्म तव्हांजा इहे रूह हिन क़बर वारे जिस्म में वापसि न वेंदा। माना त हिन क़बर में न अलाह जे वलियुनि जा रूह आहिनि, न शहीदनि जा रूह आहिनि। उन खां पोइ काफ़रनि जा रूह काॾे था वञनि, इन जे बि हदीस मां कढ़ां तफ़सीर तिबरीअ में चए थो अरवाह आले फ़िरौन। हाणे फ़िरौन जो त मिसाल ॾिनो, पर सभिनी काफ़रनि जा जेके रूह आहिनि, फी अजवाफ़ तईर सऊद, कारनि पखियुनि में आहिनि, तगदू व तरु अलनार, सुबुह शाम उन्हनि खे जहन में घुमाइनि था। इहा आहे इन्हनि जो। इन जे करे तंहिंजे करे इहा जेका टूअर आहे, इहा जन्नतनि जी बि थिए थी ऐं जहनमी थिए थी। सही बुख़ारी में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, इन अहदकुम इज़ा मात, जॾहिं केरु मरी वञे थो, उर्ज़ अलैहि मक़ाद बिल ग़दात वलशी, त उनखे टूअर कराई थी वञे उन्हनि शयुनि जी जेके हिनखे मिलंदियूं सुबुह ऐं शाम, इहा टूअर थिए थी। इन कान में अहल जन जे जन्नती आहिनि, फ़मन अहल जन्नत, हुनखे जन्नत में उहे शयूं ॾेखारिजनि थियूं जेके हिनखे मिलंदियूं। वरी इन कान में अहल नार जे जहनमी आहिनि, फ़मिन अहल नार, त हुन जहनम जा उहे शयूं हुननि खे ॾेखारदियूं था, हीउ अज़ाब थींदो, हीउ पाणी पीअणो पवंदो, हिते पादर लॻंदव, हिते मुतरुको लॻंदो। इहो हुननि खे, हिननि खे टार्चर ॾियण जे लाइ ऐं हुननि खे ख़ुशी ॾियण जे लाइ। ऐं पोइ फो युकाल, ऐं चयो वञे थो हाज़ा मक़ादुक, हीउ तव्हांजो ठिकाणो थींदो, हता यबस कल्लाह यौमल क़ियामत, उहो तॾहिं जॾहिं अलाह तव्हांखे क़यामत जे ॾींहं ते उथारींदो, माना तव्हांखे वॾो जिस्म मिलंदो, खल थुल्ही मिलंदी, त जीअं की अज़ाब में बि तव्हांखे घणो अज़ाब थिए, ऐं जन्नतनि खे बि एॾो ॾिनो वेंदो त जीअं तव्हां वधीक लाइफ इंजॉय कयो। तंहिंजे करे उन खां पोइ अचूं था सूरह यासीन ते, आयत नंबर 27। अलाह फरमाए थो, पोइ जॾहिं हुननि उन अलाह जे वलीअ खे मारियो ऐं शायदि रसूलनि खे बि क़तलु कयनि, त अलाह चए थो वमा अंज़लना अला क़ौमिही मिन बादी मिन जुंदिन मिन समा, चए थो इन्हनि खे सज़ा ॾियण जे लाइ असां आसमान मां को लश्कर कोन मोकिलियो। वमा कुन्ना मुंज़लिन, चए थो मूंखे ज़रूरत ई कान्हे त मां उतां फ़ौज मोकिलियां जेके हिन सां तलवारूं विढ़े। इन कानत इल्ला सयहतऊं वाहिदतन, बल्कि हिकिड़ी रड़ हुई, हिकिड़ी रड़ थी, फ़ैज़ा हू ख़ामिदून, ऐं हे विसामी विया, माना साह निकिरी विया आहिनि। उन रड़ जेका एॾी वाइब्रेशन पैदा कई जो हा हुन जूं दिलियूं फाटी पियूं। पोइ अलाह चवे थो जॾहिं मरनि था न, त पोइ अलाह चए थो या हसरतन अलल इबाद, अलाह चए थो त मूंखे हसरत आहे पंहिंजे ॿारनि ते। मां याती में रसूलनि, जॾहिं बि अलाह जो रसूल हुननि का शइ खणी आयो,
इलाह कानू बि यस हिनखे सीरियस न वठंदा आहिनि। माना मौलवियुनि जी ॻाल्हि आहे। माना असांखे थो चए त मूंखे तव्हां ते हसरत आहे त मां तव्हां सां हिन क़ुर में ॻाल्हायां थो, तव्हां सां मां गुफ़्तगू कयां थो, वरी मुंहिंजो प्यारो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे हिन क़ुर जे बारे में प्रैक्टिकली प्रैक्टिस करे ॾेखारी आहे, जेका असां वटि अवेलेबल आहे। थ्योरी प्रैक्टिस पाण वटि ॿई तव्हां वटि मौजूदु आहिनि। त चए थो त मूंखे हसरत आहे पंहिंजे ॿारनि ते, जॾहिं बि अलाह जो रसूल वटि का शइ खणी आयो इलाह कानू बि यस्तज़ून, पढ़ण त छॾियो पर हथ ठठोलियूं था कनि। अॻिते फरमाए थो सूरह यासीन में, अलम यरो कम अहलकना क़बल मिनल कुरून, चए थो तव्हां हिस्ट्री खणी ॾिसो त तव्हां खां अॻु में केतिरियूं जनरेशन्स जेके पैदा थियूं उन्हनि खे असीं तबाह कयो। अनहुम इलैहिम ला यरजून, इन्हनि मां को तव्हां ॾे मोटी आयो आहे न। इन कुल्लुन लमा जमीउ लदैना मुहदरून, बाक़ी उहो टाइम ईंदो इहे सभु मुंहिंजे आॾो हाज़ुरु कया वेंदा। अलाह चए थो त तव्हां चओ था त मरी केरु उथंदो, इन जो मिसाल थो ॾिए। चए थो आयतुम लहमुल अर्थ, चए थो हिकिड़ो मिसाल आहे तव्हांखे ॾियां थो कि ज़मीन आहे अल मैतत, मरी वई आहे, यानी मिसाल तौरु थर में ज़मीन आहे, 3 सालनि ताईं मींहुं नथो पए, सुकी वारी पई हलंदी, ठीकु आहे। पोइ अही नाहा, पोइ जॾहिं उनजे मथां पाणी थो वसायां त 1-2 ॾींहंनि में जहिरी थी वञे। न सिर्फ़ु जहिरी थिए थी बल्कि साई बि थिए थी, न सिर्फ़ु साई थिए थी पर हुन मां ॾेॾर ऐं पोपट बि निकिरनि था, ॿिया जीत ॼणा निकिरनि था। इहे 3 साल किथे हुआ? पोपट जी त उमिरि 15 ॾींहं आहे, पोपर जी एवरेज एज, पोपटनि जी एवरेज एज 15 ॾींहं आहे। त इहे किथां निकिता? माना इहे मुअल हा या हिन जा के सेल आहे, पाणी पवण सां उन मां नई शइ पैदा थी वई। त इहे मुअल बि त जहिड़ा करे ॾेखारिया, ज़मीन मुअल साई थी वई ऐं अख़रजना मिना हबन फमिनहू याकुलूं, जंहिंमां अन्न निकिरनि था, शयूं थियूं जंहिंमां खाओ था। हाणे ॾिसो न, हिन पासे ज़मीन सफ़ा मुई पई आहे पर जीअं बारिश पई थी त अलाह हुनखे साओ करे थो छॾे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो उहा जल नाफ़िया जन्नातिन, ऐं पोइ इन ज़मीन में असां बाग़ ॾियूं था तव्हांखे, में नख़ैलियूं व आनाबिन, खजूर जा बाग़, पंहिंजो अंगूरनि जा बाग़, व फजर नाफ़िया मिनल उयून, ऐं वरी इन में असां वाह था वहायूं, जेके बर्फ़ मुंहिंजी पहाड़नि ते पिघरे थी उन मां वाह वहनि था। ओके, ब्रेक वठूं था। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अलाह फरमाए थो त ज़मीन जहिड़े मुई पई आहे, पोइ असां मींहुं विझूं था त उन में वरी जहिरी थी पए, उन मां सावक पैदा थिए थी, ॿियूं शयूं पैदा थियनि थियूं। बल्कि उहे त छा, पर उन में मुअल ॾेॾर ऐं जेके मुअल पोपटनि जा ज़रड़ा हूंदा, उन पोपट जे ज़रड़े मां उन मां उहा हिकिड़ी नई शइ पैदा थी पए। त चए थो तव्हांखे बि मां ईअं पैदा कंदुसि, क़बर मां तव्हांखे उथारींदुसि, पर तव्हांखे जिस्म वॾा मिलंदा, छाकाणि त जहन्नम ऐं जन्नत लाइ वॾा जिस्म था खपनि। कहिड़ा? जेके आदम अलैहिस्सलाम जो जिस्म। ऐं चए थो त पोइ लियाकुलू मिन समरी, पोइ इन मां मुंहिंजूं तव्हां शयूं खाओ था, ऐं इहे जेके शयूं खाओ था, अंब अंगूर, वमा अमिलत उहे दीम, इहे तव्हां त कोन ठाहिया आहिनि। हा भई असां त वधि में वधि अंब जी खखड़ी विधी न, पोइ जेको वणु निकितो, अंब निकिता, जहिड़ो तव्हां कयो आहे। या असां माना तव्हां हिकिड़ी ज़रड़ी कणिक जो दाणो था उछलायो मिटीअ में, सोभ जीअं फिटी कबी आहे, वरी उन मां 100 दाणा निकिरंदा। त इहा शइ, इहा टेक्नोलॉजी तव्हांजा हथ कोन था कनि। अफला यशकुरून, पोइ अलाह जो शुकुरु छो था कयो जो हेॾियूं शयूं अलाह जूं खाओ था वेठा? शुकुरु त कयो न। तंहिंजे करे इन मां ख़बर पई त इहा जेके अलाह जूं असीं शयूं खाऊं था, इन जी पेमेंट ॾियणी आहे। हिकिड़ी त पेमेंट गाॾे वारे खे था ॾियो, उहा त उन वीचारे जी मज़दूरी आहे, पर इहा जेका शइ जंहिं पैदा कई आहे उहा पेमेंट किथे आहे? उहा पेमेंट किथे आहे? उहा पेमेंट आहे शुकुरु। त जॾहिं बि का शइ खाओ, पाणी पियो, चओ अलाह साईं तुंहिंजा लख अहसान, अलाह साईं तुंहिंजो शुकुरु। जे हिते इहा पेमेंट न कंदव ऐं उधर रखंदव त पोइ अलाह क़यामत जे ॾींहं ते तव्हांजे नेकिन मां इहा पेमेंट खणंदो। तंहिंजे करे अलाह सां कर्ज़ु न कयो, जेका शइ खाओ अलाह जो शुकुरु अदा कयो, माना इहा जी पेमेंट थी वञे। पाण छा थो फरमाए? चए थो न, लियाकुलू मिन समरी, खाओ था उन जा मेवा ऐं उन जूं शयूं। वमा अमिलतू एदीम, जेके तव्हांजे हथनि त पैदा कया कोन्हनि, हथनि कोन ठाहिनि। अफला यशकुरून, पोइ शुकुरु बि कोन था कयो, मुंहिंजी पेमेंट बि नथा ॾियो। तंहिंजे करे जॾहिं बि का शइ खाओ, पाणी पियो त शुकुरु कयो, फ्रूट खाओ त शुकुरु कयो। हाणे अॻिते हलूं था। अलाह फरमाए थो, सुभान अल्लज़ी ख़लक़ल अज़वाज कुल्लहा, अलाह ताला सुभान आहे जंहिं हर शइ खे जोड़ो करे कयो आहे, नर ऐं मादी। चाहे मिमा तुम्बितुल अर्द, चाहे ज़मीन मां जेका शइ निकिरे थी उन में बि नर मादी आहे। वमिन अनफुसिम, ऐं तव्हां मझां बि,
मिमा ला यालमून, ऐं अहिड़ियूं शयूं बि जेके तव्हांखे इल्मु अञा ताईं कोन्हे को। तंहिंजे करे जेको आहे सो मेल फीमेल लाइ जेके आहिनि से इन में प्लांटिंग कंदा आहिनि। ॾिसो न हाणे हे जेको आहे मर्द जो हिन में फीमेल में अंदरि प्लांटिंग कनि था। ॿियो त इहे जेके जीत आहिनि इहे ॿूटनि जा जेके मर्द ॿूटा आहिनि उन्हनि जा जुज़ा खणी हवा में अचे उन मादियुनि जे मथां उछलाइनि था, चाहे खजी हुजे छा बि हुजे, त अलाह इन्हनि खे मिलाए थो। तंहिंजे करे डॉक्टर ज़ाकिर चए थो त इन बायोलॉजी क़ुरान mentions 1400 years ago that even living things is made from water and plant have sexes male and female. माना त तव्हां इनशाअल्लाह तव्हांखे ईंदी हूंदी। त चए थो त उन खां पोइ अॻिते अचूं था, उहा आयतूं लहमुल लैल, चए थो तव्हांजे लाइ हिकिड़ी ॿी निशानी आहे राति जी। नस्लुक मिनू नहार, माना पोइ उन मां असां ॾींहुं कढी था वठूं। माना इन मां ख़बर पई त काइनात ऊंदहि आहे ऐं रोशनी उन स्पॉट ते पवे थी जिते अलाह विझणु चाहे थो। जॾहिं उहा रोशनी कढी थो वठे त ऊंदहि थी वञे। इन मां त ॾिसो न वॾो साइंटिफिक हिकिड़ी शइ अची थी वञे त पोइ फ़ैज़ा मुज़लिमून त पोइ हो छांव में अची था वञनि, ऊंदहि में अची था वञनि। वशम्स तजरी, सिजु हली रहियो आहे। असां चवंदा सिजु बीठल आहे, पर हालांकि सिजु असांखे लॻे थो बीठल आहे, ज़मीन चौधारी फिरेसि थी, पर सिजु बि हले थो पंहिंजी आर्बिट में। वशम्स तजरी, सिजु आर्बिट में हली रहियो आहे, ले मुस्तक़िरन लहा, उन मंज़िल ते पहुचण लाइ। ज़ालिक तक़दीर अज़ीज़ अलीम, जेका डेस्टिनेशन या जेका मंज़िल अलाह हुनजी फिक्स कई आहे, जेको ॾाढो आहे ऐं ॼाणे थो। माना इहो सोलर सिस्टम बि काॾे वञी रहियो आहे, काॾे वञी रहियो आहे। हाणे किथे वञी खुटंदो इहो अलाह जी तक़दीर आहे, अलाह जी। वरी अलाह फरमाए थो वल कमर क़दर न मनाज़िल हता आद कल उर्जून अल क़दीम, चए थो वरी चंड आहे न उहो वरी आस्ते आस्ते हे ॾिसो शिकिल में इहो जेको चंड आहे इहो मुख़्तलिफ़ इन में पहिरीं थोरो रोशन आहे, पोइ वधीक रोशन आहे, वरी 14 ते वधीक रोशन आहे। इहा जेका मूवमेंट आहे चंड जी, उहो अलाह फरमाए थो त इहा इन चंड खे असां इन जा मंज़िलूं कयूं आहिनि। हता की जॾहिं 28 29 थिए थी कल उर्जून अल क़दीम, त उन वक़्तु सन्हड़ी जेका न फिटल टारीअ वांगुरु हूंदी आहे, शार्प न हूंदी आहे। पर जेकॾहिं वरी पहिरीं तारीख़ वारो जेको अचनि उहा बि टारी हूंदी आहे, पर सफ़ा शार्प ऐं चिटी हूंदी आहे। अलाह फरमाए लशम्स यम्बगी लहा अन तुदरिकल कमर, सिजु न अचे चंड खे पकिड़े थो, न पहुचंदो न चंड सिज खे पकिड़ींदो। वलल लैल साबिक़ु नहार, या जेका हींअर राति गुज़री वई उहा जेका आहे सो अचे ॾींहं खे पकिड़े, माना ज़मीन उल्टी फिरे तॾहिं थींदी न, त वरी उल्टी फिरे। व कुल्लुन फी फलकी यसबहून, ऐं सभई पंहिंजे आर्बिट में हली रहिया आहिनि। तंहिंजे करे चए थो हिकिड़ी जेका राति थी वई त थी वई, छाकाणि पर जेकॾहिं ज़मीन उबती फिरे त पोइ वरी राति पोइ ई वापसि अची वेंदी, पर थी कोन थो सघे। ऐं ज़मीन जेका फिरे थी पंहिंजे एक्सिस ते 1600 किलोमीटर हिकु कलाक में। जहाज़ खां, जहाज़ मैक्ज़िमम स्पीड आहे 950 किलोमीटर पर आवर, जहाज़ जेके माण्हुनि खे खणनि था, पर उहा 1600 किलोमीटर। वरी जेका सिज जे चौधारी थी फिरे उहा 2.5 लख किलोमीटर कलाक में। पोइ बि अलाह चए थो त जल अर्द करारूं, त ज़मीन खे ॾिसो मां अहिड़ो करार ॾिनो आहे जो पाणीअ जो गिलास रखो था त उहो बि कोन थो लुॾे, एॾी तेज़ पई थी हले। चोडेल ते वेही तव्हां पंहिंजो मानी कोन खाई सघंदो, छाकाणि त उहो लुॾंदो। सो अलाह फरमाए थो व कुल्लुन फी फलकी यसबून, हर शइ अलाह चए थो पंहिंजे आर्बिट में हली रही आहे। ऐं हे ॾिसो चंड जा के पहिरीं तारीख़ खां पोइ वॾो थींदो थो वञे, 14 ते वॾो रोशनी। अॻिते थो अलाह फरमाए व आयतुल लहुम, चए थो ॿी तव्हांजे लाइ हुननि जे लाइ निशानियां कहिड़ी, अन्ना हमलना ज़ुरियतऊं फी फुल्किल मशऊन, असां इन्हनि जे औलाद खे भरियल ॿेड़ीअ में विहारियो, माना ॿेड़ीअ जी टेक्निक ॾिनीसीं। व ख़लक़ना लहुम मिन मिस्ली मा यरकबून, ऐं असां पैदा कंदा रहंदासीं अहिड़ियूं सुवारियूं ॿेड़ीअ वांगुरु जंहिं ते चढ़ंदा। ऐं इहा अलाह जी आहे। हाणे ॾिसो हे सभु जेके सुवारियूं आहिनि जेके अलाह असांखे ॾिनियूं आहिनि, हिन आयत जे तहत की व ख़लक़ना लहुम, असां पैदा कंदा रहंदासीं मिन मिस्ली, इन ॿेड़ीअ वांगुरु मां यरकुम, जंहिं ते सुवारी कंदा। हाणे इहा डिज़ाइन त अलाह करे थो, पर डिज़ाइन त इंसान थो करे, आइडिया सॼी अलाह जी आहे। छो त अलाह जो दिमाग़ कंहिंजो था इस्तेमालु कनि, अलाह जो हथ कंहिंजा था इस्तेमालु, तंहिंजे करे खणी ठाहिनि ई था, पर इहे बि अलाह जे हुकुम सां ठहनि थियूं। उन खां पोइ अलाह फरमाए थो त जॾहिं तव्हां सुवारियुनि में वेहो था, हल ॿेड़ीअ में,
इन नशा नोगरिकुहुम, जेकॾहिं उते ई इन ॿेड़ीअ में असीं तव्हांखे ग़रक़ करे छॾियूं, तूफ़ान ॾियूं, ॿेड़ी ॿुॾी वञे, फला सरीक़ लहुम, पोइ केरु असांजी रड़ बि कोन ॿुधंदो, वला हुम युनकज़ून, उन्हनि खे केरु बचाईंदो बि कोन्हे अहिड़े वॾे समुंड में, इल्ला रहमतन मिन्ना, हा जेकॾहिं का बचत थींदी त मुंहिंजी रहमत जे करे बि मताउन इलाहीन, अञा हिननि खे गुज़र सफ़र खाइणो पियो आहे, कंहिं हद ताईं हिन ताईं उमिरि कान खुटी आहे, तंहिंजे करे जॾहिं बि को एक्सीडेंट में बची वञनि था, छाजे लाइ, इल्ला रहमतन मिन्ना, अलाह जे तरफ़ां रहमत, पोइ मतान इलाहीन, अञा हे खाईंदा पीअंदा हिन जो मौत जो वक़्तु ताईं। हाणे इन्हनि माण्हुनि खे चइजे थो, वइज़ा कील लहुम मुत्तक़ू मां बैन ऐदीकुम व मां ख़ल्फ़कुम लअल्लकुम तुरहमून, जंहिं खे चइजे थो त बाबा अलाह खां ॾिजो, अलाह जे हुकुमनि ते हलो, ऐं जेको आहे सो तव्हांजे अॻियां ऐं पोयां जेके तव्हांजा अमल आहिनि उन माना जेके तव्हांजे अॻियां पोयां आहिनि, लअल्लकुम तुरहमून, त अलाह तव्हां ते रहम करे, तव्हां सां छॾ छूट करे। अलाह साईं चए थो कमाल जा माण्हू आहिनि, वमा तातीह मिन आयात रबिम, जॾहिं बि अलाह जे तरफ़ां का क़ुर जी आयत हिननि खे पहुचे थी, इला कानू अना मुर्दिन, कनु ई नथा ॾियनि हिन ते, ॿुधनि ई कोन था, हे जो मां प्रोग्राम कयां पियो थो क़ुर ॿुधां, केतिरा आहिनि जेके चैनल खे मटाए छॾींदा, त ॾिसूं जेके ॼुंड पट, ॿियो छा आहे, ॿियो चैनलूं ॼुंडा पटियो, हिक ॿिए जा ॼुंडा, तूं अहिड़ो, सागनि माण्हुनि जा इहे ॼुंडा पट ॿुधी 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 तव्हांजी दिलि कान थी भरिजे, वठां जॻो लॻा पिया, हे छा थो चए, हू छा थो चए, हू कंहिंखे थो गारियूं ॾियो कान, ख़ुदा कान ॾियो, असल शइ आहे अलाह जी ॻाल्हि ॿुधण, त चए थो वमा तातीह मिन आयात रबिम, ऐं जेके तव्हांखे क़ुर जे तरफ़ां जॾहिं तव्हांखे आयतूं पहुचनि थियूं, अलाह कानू अना मुर्दी, तव्हां हुनखे कनू ई कोन था ॾियो, वरी हिन ॼुंडा पड़ वरी ॿ टे मायूं मेकअप करे ज़रूरु विहारींदा, त जीअं माण्हू ॾिसनि। हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त छा असांखे जानवर सम्झो वियो आहे, पाण आहियूं जानवर न, तॾहिं त चए थो अक्सर जानवर आहिनि इंसान। वरी अलाह फरमाए थो वइज़ा कील लहुम अनफिकू मिम्मा रज़क़कुमुल्लाह, ॾिसो हे सूरह यासीन पई थी हले, चए थो जॾहिं असीं उनखे चयूं था त जेको तव्हां कमायो था उन में अलाह जे रस्ते में ॾियो, सदका ॾियो, ज़कातूं ॾियो, त छा था चवनि, काल लज़ीन कफ़रू, माना जेके नथा ॾियणु चाहिनि, न को ज़कात ॾियनि, न को सदको, न ग़रीब जी मदद कनि, खीसे में भरियो वेठा आहिनि। ऐं हिकिड़ो मूंसां इंजीनियर हूंदो हो, पोइ चांहि घुराईंदो हो, पोइ उन ज़माने में सस्ती चांहि, पोइ उनखां पोइ अलाए 10 पैसी अलाए 10 पैसी जो सिको बचंदो हो, पोइ चांहि वारो ॾींदुसि, पोइ हुनखे रखंदो हथ में, पोइ मां पियो निहारींदुसि या 10 पैसे जो सिके खे छा थो करे, पोइ हीअं निहारे छा कंदो, जो हीअं बूट करे हिन बूट जे अंदरि विझंदो पेर में। इहे बि त आहिनि न माण्हू, अलाह हुन ते रहम करे, त चए थो त इन्हनि खे जेकॾहिं चइजे थो त अलाह जे रस्ते में ख़र्चु कयो, त अहिड़ा माण्हू जेको मिसाल ॾिनो तमामु, छा था चवनि मोमिननि खे, अनुतिम मन लव यशा अल्लाह अतमु, असां छो खारायूं, अलाह खाराइनि न, त अलाह साईं चए थो इन अंतुम इल्ला फी ज़लालिन मुबीन, तव्हां त दफ़ा चरिया हो, सख़्तु गुमराहीअ में, इहो आर्ग्यूमेंट था कयो, तव्हांखे अलाह सलाह हिन दुनिया में माल दौलत ॾिनी आहे, पैसो ॾिनो आहे, हाणे तव्हांखे चए थो त ज़कात जो ग़रीबनि खे चए थो अलाह खाराए त खाराए, तव्हां त पोइ माना सफ़ा चरिया थी विया हो। पोइ वरी जेकॾहिं उनखे तंग कबो त चवंदा यक़ूलून मता हाज़ल वअद इन कुंतुम सादिक़ीन, कहिड़ो हिसाब किताब थींदो, कॾहिं थींदो, भला ॾेखारियो कॾहिं थींदो, सचायो, क़यामत कॾहिं ईंदी, हे सदियूं गुज़री वियूं आहिनि, क़यामत कान आई, माण्हू ॻरी विया, छा जूं ॻाल्हियूं था कयो। अलाह साईं चए थो मां यंज़ुरून इला सय्यतूं वाहिदतन, इहे इंतज़ार में हिकु वॾी रड़ थींदी, ताख़ुज़ुम अचे पकड़ींदनि, वहुम यख़िसमून, ऐं जॾहिं पाण में विढ़ंदा पिया, फला यस्ततियून तोसियतूं, एतिरी उन्हनि खे मौत ईंदो जो वसियत करण जी बि टाइम कोन मिलंदी। हाणे जॾहिं मौत ईंदो आहे त माण्हू डुकंदो घर, ओ ॿुधो, ओ जेका जेको हे अंगण आहे न, अंगण जे कुंड में अंदरि मां खोटड़ी त पेती उन पैसा रखिया अथमि, इहे ज़रूरु हर माण्हू ॾसणु चाहींदो न, त मां मरां थो त गॾ में गॾु औलाद खे त ॾसियां त मां कयां, माना वसियत जो बि हुननि खे टाइम न मिलंदो, वला इला अहलिम यरजून, न वरी घर मोटी सघंदा। पर नुफ़ सूर पोइ जाए त उन खां पोइ छा थींदो, त अलाह हिकिड़ी सूर फूकींदो, फ़ैज़ा हुमिल अजदौस इला रबिम यंसरून, पोइ क़बुर मां निकिरंदा ऐं डोड़ंदा अलाह ॾे। हाणे क़बरुनि जो निकिरण जो हिकिड़ो हिते नालो आहे, पर के साड़े था छॾनि त उहे जिथे उन्हनि जो उहो अजब ज़ंब जेको कोड आहे, जंहिंमें हिन जो सॼो जेनेटिक कोड आहे, उन मां उहो ठहंदो, त जिथे हूंदो ठही पवंदो, पोइ चाहे पाणीअ में आहे त पाणीअ मां निकिरी पवंदो, ज़मीन में पियो आहे त ज़मीन मां निकिरी पवंदो। हे जेके हे जेके मां तव्हांखे ॾेखारियो त 76% अवाम दुनिया में
पंहिंजा मोल साड़े थो छॾे। सिर्फ़ु मुस्लमाननि 24% जेके पूरनि था, पर अॼुकल्ह त वरी इहो बि मुश्किल थी वियो आहे। हाणे मिसाल तौरु हिन में पंहिंजो हे जेको मुल्क आहे, हाणे मूंखे नालो ज़हन मां निकिरे थो त पोइ तव्हांखे ॿुधायां थो, उन में वरी छा आहे त जेके मुस्लमाननि सां एग्रीमेंट कई अथनि, सिंगापुर, हा सिंगापुर में मुस्लमाननि सां एग्रीमेंट थियल आहे त बाबा हिते असां वटि ज़मीन घटि आहे, तव्हां हाणे हीअं कयो, तव्हांखे ख़ुशि करण लाइ तव्हांजे मुर्दे खे असां 10 साल क़बर में रखूं था, पोइ 10 सालनि खां पोइ असां कढी ऐं हिन जा जेके आहिनि उहे साड़े छॾींदासीं त जीअं क़बर ताईं खां। इन ते एग्रीमेंट थियल आहे मुस्लमाननि जी, त ठीकु आहे 10 साल पिया हुजनि पोइ वरी साड़े छॾियो। सो चवण जो मतिलबु आहे त अलाह ताला इहे जिस्म पैदा कंदो उन ज़रिए मां, चाहे जिथे बि हुजे। हीअ जेके क़बर में असांजा हॾा आहिनि इहे कंहिं कम जा कोन्हनि के, छो त इन मां ठहंदो ई कोन्हे बुत, छो त इहो त 5-6 फुट जो बुत आहे न। हू जेको बुत ठहंदो उहो 180 खां 200 फुट वॾो हूंदो ऐं 20 फुट क़रीबन जेको हुनजो वेकर हूंदी उहो ठहंदो उन ज़रिए मां। ऐं पोइ जॾहिं जीअं ठहंदो पोइ के मिटीअ ऐं हूंदा सभु मिटीअ मां निकिरंदा, के समुंड जे तरे मां निकिरंदा, त उहे जेके निकिरंदा त पोइ चए थो जॾहिं मां सूर फूकींदुसि त मिनल अजदौस एॾा रमी जिथां निकिरंदा उतां डुकंदा अलाह ॾे वेठा डोड़ पाईंदा। जॾहिं डोड़ूं पाईंदा त छा चवंदा वेंदा, कालू या वई लना, चवंदो हाय घोड़ा मम बसनामी मरकद न, असांखे कंहिं जाॻायो आहे, कंहिं असांखे जिस्म ॾिनो आहे, कंहिं असांखे वापसि पैदा कयो आहे। त जवाबु ईंदो हाज़ा मा वाद रहमान, इहो हो अलाह जो तव्हां सां कयल वाइदो जेको खणी तव्हां न पढ़ियो हूंदो। इहो अलाह जो हाज़ा मा वाद रहमान व सदकल मुरसलून, ऐं अलाह जे रसूलनि जी सचाई साबित थिए थी त उन्हनि बि तव्हांखे चयो त तव्हां मरण खां पोइ वरी जहिड़ा कया वेंदव। उन खां पोइ छा थो थिए, फ़ैज़ा नुफ़िख़ फ़ी सूर फला अंसाब बैनहुम यौमइज़िन वला यसाल। ॿी सूरत आहे त जीअं सूर फूकण खां पोइ हुनजा जिस्म ठही वेंदा ऐं डुकी मैदान ते पहुचंदा त हिक ॿिए खे सुञाणंदा, ॾिसंदो त अच्छा हाणे जे जिस्म सभिनी जा वॾा थी वेंदा न त हुननि खे इहो अहसासु कोन हूंदो त असां वॾा थी विया आहियूं, बल्कि सभु जो वॾा थी वेंदा त चवंदा त असां ओतिरा ई आहियूं। दिलि ईअं ई सम्झंदा न जेकॾहिं, छो त हीअ मां हाणे वेठो आहियां, मां पाण खे सम्झां थो 5.5 फुट आहे, छो टेबल नंढी आहे, हे ॿियो मुंहिंजो दोस्त हिते अचे थो उहो बि मूं जेतिरो आहे, पर जे सभु शइ वॾी थी वञे त मां त चवंदुसि त मां ओतिरो ई आहियां। यानी हमेशह कंपेरिज़न थींदो आहे न, त पोइ सभु पोइ हुते हू पाण खे ओतिरो ई सम्झंदा जेतिरा आहियूं, पोइ हिक ॿिए खे सुञाणंदा, माउ खे सुञाणंदा, भेण खे सुञाणंदा। लेकिन अलाह ताला फरमाए थो फ़ैज़ा नुफ़िक़ फ़ी सूर, जॾहिं इहो असां सूर फूकींदासीं फला अंसाब बैनहुम, त इन्हनि जा जेके रत जे रिश्तनि जी अट्रैक्शन न्यूट्रल थी वेंदी, एतिरी न्यूट्रल थी वेंदी जो हू माउ खे ॾिसंदो त उहा जेका कशिश माउ वारी न्यूट्रल थी वेंदी, ख़तमु थी वेंदी। बल्कि इन्हनि जी रिलेशनशिप ईअं हूंदी जीअं कंहिं ड्रामे में किरदारु अदा कंदा आहिनि, को ज़ाल जो किरदारु अदा कंदो आहे, को भाउ जो, को मुड़ुस जो, को माउ जो, ऐं ॿाहिरि इहे जेकॾहिं एक्टर ड्रामे में ॿाहिरि निकिरंदा त जंहिंजे ज़ाल जो किरदारु हुनखे ज़ाल सम्झंदो, या जेके माउ जो किरदारु माउ सां, हू बि ईअं चवंदा वधि में वधि त इहे असां दुनिया जे ड्रामे में असां इहो किरदारु अदा कयूं, हिन मुंहिंजी माउ जो किरदारु अदा कयो, वधि में वधि एतिरी हुनखे चवंदा त इहा हुई। लेकिन उहा अट्रैक्शन ख़तमु, यौमइज़ी वला यतसालून, ऐं न को हुननि खां हिक ॿिए खां पुछंदा त कॾहिं मोह छा थियो, माना खुदा इनकान थियला सही अथऊं वाहिदतनि, वरी हिकिड़ी ॿी रड़ थींदी फ़ैज़ा हुम जमियूं लदईना मुहज़रून, ऐं पोइ सभिनी खे हिकु जाइ ते गॾु कयो वेंदो, अटेंशन में अची वेंदा। फलयोम, अलाह तो ऐलान करे अॼु ला तुज़लम नफ़्सुन शयूं, तव्हां मां कंहिंसां बि ज़्यादती कान थींदी, वला तुज़्ज़ऊन इल्ला मा कुंतुम तामलून, ऐं तव्हांखे बदिलो उहो ई मिलंदो जेको तव्हां कयो आहे। बाक़ी इन असाबुल जन्नत जेको तव्हां मां पास थी वेंदा, इहे हिन जन्नती अलयौम फ़ी शुग़ुलिन फ़ाकिहून, उते वञी मेवा खाईंदा, शयूं खाईंदा, हुम अज़वाज हुम, पोइ जन्नत में वञण में वरी जेके जन्नत में आया माउनि मां, पीउनि मां, भाउरनि मां, वरी रत जो रिश्तो एस्टेब्लिश थी थो वञे। हुम व अज़वाजूं फ़ी ज़लालिन, हू ऐं हुन जूं घर वारियूं छांवनि में हूंदियूं, अलल अराइक मुत्तक़ियून, पलंगनि ते टेक ॾेई वेहंदा, लहूं फ़िया फ़ाक़ियतूं, ऐं उते हर क़िस्म जा उनखे मेवा मिलंदा, न सिर्फ़ु हर क़िस्म जा मेवा, व लहूं मां यदऊन, पर जेका विश कंदा उहा शइ बि हिनखे मिली वेंदी। ऐं पोइ ब्रेक वठूं था।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सूरह यासीन ते हलूं पिया था, अध खां मथे पहुची विया आहियूं। पोइ छा थींदो त जन्नत में त पहुची विया, पोइ थींदो सलामुन कौलुम मिन रब रहीम। अलाह रब रहीम तरफ़ां हिननि खे सलाम मोकिलियो वेंदो। इन्हनि खे हुननि जेके हुन पासे आहिनि, वमताज़ुल यौम अय्युहल मुजरिम, ओ मुजरिमो पासे थियो, तव्हां सेपरेट थियो। अलम अहद इलैकुम या बनी आदम, छा तव्हां सां वाइदो कोन कयो वियो हो ए बनी आदम, अल्लाह ताबुदू शैतान, शैतान जे चवण ते न हलिजो। शैतान पाइज़न आहे, ज़हर आहे, ऐं हिन पाइज़न जो इलाजु जंहिंखे चइबो आहे एंटीडोट, इहो हिन क़ुर में अथव। त असां तव्हांखे चयो शैतान जो चयो न मञिजो, इन्नहु लकुम अदून मुबीन, तव्हांजो दुश्मन आहे। ऐं असां तव्हांखे चइबो आहे नैबुदूनी, असां तव्हांखे चयो हो त अलाह जी इबादत कजो, अलाह जो चवणु सिजो। हाज़ा सिरातुन मुस्तक़ीम, इहो सिधो रस्तो अथव। लक़द अज़ल मिनकुम जिबिलन कसीरा, पर हिननि अक्सरियत जेके शैतान ऐं उनजे चेलनि तव्हां खां गुमराह करे छॾियो। अफ़लम तकुनू तैकुलून, चए थो मां त तव्हांखे अकुलु ॾेई मोकिलियो, मां तव्हांखे सियाणो करे मोकिलियो, वरी तव्हांखे क़ुर बि ॾिनो, वरी तव्हांखे हिकिड़ो अलाह जो रसूल मोकिलियुमि जंहिं हिन क़ुर ते तव्हांखे हली ॾेखारियो, सहाबा हली ॾेखारियो। पोइ बेवकुल आहियो छा? ऐं उन खां पोइ व इन तुतियो अक्सर मन फिल अर्द, बाक़ी तव्हांखे अलाह थो चए जेकॾहिं तव्हां अक्सरियत जे पोयां हलंदव, युज़ी लूक अन सबीलिल्लाह, अलाह जे रस्ते खां थिड़ींदा, अक्सर माण्हू जहन्नम में वेंदा। छो ईं यतबियून इला ज़न, इहे जेके आहिनि से ॿुधरियुनि ॻाल्हियुनि ते हलनि था, व इनहुम इला यख़रुसून, ऐं इन ते स्टोरियूं ठाहिनि था। सूरह यासीन में अचे थो हाज़ी जहन्नम, हाणे अथव हीअ जहन्नम, अल्लती कुंतुम तूअदून, जेको तव्हां सां वाइदो कयो, इस्लहुल यौम, हाणे घिड़ो हुन में अॼु, बिमा कुंतुम तकफ़ुरून, जंहिंजो तव्हां इनकार कंदा हो। अल यौम नख़्तुम अला अफ़वाहिम, अॼु तव्हांजे वातनि खे सील कयो वेंदो। तुकल्लिमुना ऐदीहिम, हाणे ॻाल्हाईंदा तव्हांजा असां सां हथ, व तशहद अर्जुलहुम, तव्हांजे मथां शाहिदी ॾींदा तव्हांजा पेर, बिमा कानू यक्सबून, जेके तव्हां अमल कया आहिनि। तंहिंजे करे हिकिड़े शख़्स आहे, हदीस आहे जंहिंजो मतिलबु आहे त हिकिड़े शख़्स अलाह साईं खे चयो, अलाह साईं मां पंहिंजो जेको सो मां शाहिदी तव्हांजे जेके का इन न कंदुसि, मां पंहिंजी शाहिदी। अलाह चयो ठीकु आहे। अलाह ताला हिन जे जिस्मनि खे चयो त ॻाल्हायो, पेरनि ॻाल्हायो, सभु कयो, चमड़े ॻाल्हायो, चमड़े चयो बुछड़ा तूं अहिड़ा बुरायूं कंदे हैं, दरवाज़ा बंदि करे ज़नाऊं कंदे हैं, बहरहाल सभु जो हिन जे ख़िलाफ़ु ॾींदा, त पोइ अलाह चवंदो ॾिसां छा थो चवनि, त हुननि खे छा चवंदो, पंहिंजे आज़ा खे चवंदो, तुम पर अल्लाह की लानत और फटकार हो, मैं तुम्हारी वजह से तो लड़ता झगड़ता था। इहा हदीस जो आख़िरी लफ़्ज़ न थी, तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु छा ॾिनी आहे। अॻिते अलाह फरमाए थो वलो नशा लत मसना अला अयुनहिम, ऐं चए थो जेकॾहिं असां हिननि खे अखियुनि खां अंधो करे छॾियूं, फ़स्तबू सिरात फना युबसिरून, त कीअं रस्तो ॻोल्हींदा। अलाह चए थो मुंहिंजे हथ में आहे न, मां हिन दुनिया में अंधो करे छॾियां, या वलो नशा मसखना हुन मकानतम, या हिन दुनिया में मां शिकिली मटाए छॾियां, फ़मस्त ताऊ मुदियूं वल जरजूं, न अॻिते वञे न पोइ। हाणे मिसाल तौरु मां शफ़ी हंधि लाको आहियां, मां अहमद ख़ान थी वञा त मूंखे घर में अचणु ॾींदा, या मूंखे मुंहिंजो शनाख़ती कार्ड क़बूलु पवंदो, या मूंखे पासपोर्ट ते मूंखे जहाज़ में चवणु ॾींदा। चए थो न अॻिते वञी सघंदो, न पोइ ते वञी सघंदो। वमन नुअमिर हू नुन किसूफ़िल ख़ल्क़, बाक़ी जंहिंजी मां उमिरि वॾी कंदो थो वञा, उहो बनावत में उबतो थींदो थो वञे। अफ़ला यकुनू, सोचो चवनि था, माना जीअं पोड़ो थींदो ॿारु थींदो वेंदो। हाणे ॾिसो न, हाणे हीअ आहे, हीअ जेका माई आहे, इहा 130 140 सालनि जी आहे। हाणे न को ॻाल्हाए थी, न को ॿुधे थी, सिर्फ़ु उहो निपिल वठंदी, विझंदो न वात में निपिल, इहा आहे बनावत उल्टी थी वञे। अलाह सी फरमाए थो वमा अलम नाह शेर, हीअ जेको क़ुर पाक आहे, असां पंहिंजे रसूल सलाम खे शेर कोन सेखारियो आहे। वमा यम बगी ल, उनजो शान आहे त शाइरी करे। इन हू इला ज़िक्रुन, हीअ क़ुर आहे, ज़िक्र आहे, व क़ुर मुबीन, क़ुर मुबीन आहे। कंहिंजे लाइ? ले युनज़िर मन कान हयन, हीअ क़ुर पाक फ़ाइदो ऐं ड्रेॼारे उन्हनि खे थो जेके अञा मोल न आहिनि। वही हिकल कोल अल काफ़रीन, ऐं काफ़रनि जे मथां हुजत क़ाइमु कयल। माना क़ुर शरीफ़ जो मोलनि सां ताला कोन्हे। ले युनज़िर मन कान हयन, माना जेके जेर आहिनि उन्हनि खे ड्रेॼाइण लाइ। जेको मरी वियो उनजो दफ़्तर क्लोज़ थियो, हाणे जे हुनखे क़ुर ॿुधाइबो त कोन कंदो। हा, सिर्फ़ु इहो आहे त हुन लाइ दुआ घुरंदव त हुन ते फ़र्क़ु पवंदो। हे ख़तमा वतमा हुनखे कोन था पहुचनि, सिर्फ़ु दुआऊं कयो, या हुन पंहिंजो को सदको जारिया करे वियो आहे, या को किताब इल्मु नाफ़े करे वियो आहे, तंहिंजे करे इहो अचे थो। ऐं तंहिंजे करे अलाह साईं क़ुर में चए थो त इज़ा तुलियत अलैहिम आयातू ज़ादतुम ईमाना वला रब्बिहिम यतवक्कलून, जॾहिं क़ुर जूं आयतूं पढ़नि था त ईमान वधे थो। ईमान वधंदो त अलाह ते तवक्कल कंदो। माना क़ुर जी तिलावत माना सां ईमान वधाए थी। जॾहिं ईमान वधंदो त पोइ उन जी बैटरी चार्ज थींदी। इहो जेको ईमान पोइ हिन जिस्म खे हलाईंदो आहे नेक जे कम में, निमाज़ पढ़ंदा, सदका ॾींदा। तंहिंजे करे कंहिं फरमायो आहे त एतिराम मुसाफ़ अनवा,
हिन क़ुर शरीफ़ जा एहतराम जा कई तरीक़ा आहिनि, लेकिन सभ खां अफ़ज़ल तरीक़ो आहे अमल बिमाफ़ी आहे, हिन ते अमल कजे। तंहिंजे करे जेको आहे सो क़ुर पढ़ंदा कयो घर में। ला तजलू बुयूतकुम मक़ाबिर, घरनि खे क़ब्रिस्तान न कयो। इन शैतान यनफिर मिनल बैत अल्लज़ी तुक़रा फ़ी सूरत अल बक़रा, जंहिं घर में सूरह बक़रा पढ़ी वञे थी शैतान भॼी थो वञे। तंहिंजे करे जंहिं घर में क़ुर नथो पढ़िजे उहो क़ब्रिस्तान आहे, या ॿियनि लफ़्ज़नि में क़ब्रिस्तान में क़ुर खणी पढ़णु क़ुर जी बेहुरमती आहे ऐं इहा बेवकूफ़ी आहे जो मोहलनि खे था क़ुर ॿुधायो। जॾहिं की तव्हांखे मां सूरह यासीन में छा ॾिसियो, ली युनज़िर मन कान हयन, क़ुर आहे ज़िंदा माण्हुनि जे लाइ। तंहिंजे करे जंहिं घर में क़ुर नथो पढ़िजे उहो बि क़ब्रिस्तान आहे, या जेकॾहिं क़ब्रिस्तान में क़ुर पढ़ंदो त इहो क़ुर जी बेहुरमती आहे। ऐं उन खां पोइ अचे थो अॻिते सूरह यासीन, अवलम यरो अना ख़लक़ना लहुम मिमा अमिलत ऐदीना अनामन, असां तव्हां ॾिसो था त असीं तव्हांजे लाइ डोमेस्टिक एनिमल पंहिंजे हथ सां तयारु कया आहिनि। फ़हम लहा मालिकून, तव्हांजा मालिक आहियो। इहे जेके चारि जेके जानवरनि जा क़िस्म आहिनि न, हीअ वारा हे चारई जानवर जो नर मादी इहे जन्नत में ठहिया आहिनि ऐं उतां अलाह साईं आदम अलैहिस्सलाम सां गॾु हेठि मोकिलिया आहिनि। ऐं चए थो फ़ज़ललनाहा लहम, इहे सभई तव्हांजा मुती आहिनि। फ़मिनहा रुकूबुम, कंहिं ते चढ़ो था, व मिनहा याकुलूं, तव्हां खाओ था। लहम फ़िया मनाफ़े मशारब, इन्हनि मां तव्हांजा फ़ाइदा बि आहिनि, इन जो खीर बि पियो था, लसी बि पियो था। अफ़ला यशकुरून, पोइ शुकुरु छो नथा कयो? माना मखणु खाइण महिल, खीर पीअण महिल, लसी पीअण महिल अलाह जो शुकुरु कयो। वतख़ज़ू मिन दूनिल्लाह आलिहतन लअल्लहुम युनसरून, वरी अलाह खे छॾे वरी जेके आहिनि बुतनि जे ऐं मोलनि खे तव्हां जेको आहे सो उन्हनि खे वञी पकड़ियो था त इहे तव्हांजी मदद कंदा। ला यस्ततियून नसरहुम, कंहिंखे पावर कोन्हे जो तव्हांजी मदद कनि। वहुम लहुम जुंदुन मुहदरून, बल्कि तव्हां इन्हनि खे ॾिसंदो त इन्हनि खे प्रोटेक्ट करण जे लाइ इंसान जा लश्कर आहिनि। मिसाल तौरु जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन बुत टोड़िया त लश्कर अची वियो न माण्हुनि जो, त मारियोसि मारियोसि साड़ोसि। बाबा जेकॾहिं उन्हनि बुतनि में जंहिंजे नालनि ते बुत, बुज़ुर्गनि जे नालनि ते जेके बुत रखियल हुआ, हाणे उन्हनि खे भॻो अथई त उहे बुज़ुर्ग बदिलो वठनि न, माना उन में ताक़त ई कान्हे। हथ ई उन्हनि जा वरी जेके ॿियूं फ़ौजूं अचे उन्हनि खे थियूं बचाइनि। इहा इन्हनि मां ॾसी ॾिए थो त हू पाण त कुझु कोन था करे सघनि। ऐं जेको आहे सो चवणु लॻा, गॾु थी छा चवणु लॻा, काल हर कू, माना साड़ियो इब्राहिम अलैहिस्सलाम खे, वंसुरू आलिहतकुम, इन्हनि पंहिंजे बुज़ुर्ग जिन जा बुत आहिनि इन जी मदद कयो। इन कुंदु फ़ाइलिन, हिते तव्हां उन जी मदद था कयो ऐं चओ था त उहे असांजी मदद कंदा। अलाह असांखे इहो थो सम्झाए। ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे जेको आहे सो पोइ आहे अलाह ताईं फ़रमाए थो, फला यहज़ुनक क़ौलहुम, तव्हां इन जे टोकुनि ते तव्हां इम्प्रेशन न वठो, ॾुख न कयो। इन्ना नालम, अलाह चए थो मूंखे ख़बर आहे, मां युसरून व मां युलून, जेको लिकाइनि था, जेको ज़ाहिर कनि था। ऐं उन खां पोइ अलाह फ़रमाए थो, अवलम यरल इंसान, छा इंसान, हाणे त इंसान खे ख़बर पइजी वई आहे न, चए थो छा इंसान न ॾिठो आहे, अन्ना ख़लक़नाहु मिन नुतफ़तिन, असां हिकिड़े स्पर्म मां तव्हांखे पैदा कयो आहे। फ़ैज़ा ख़सीम मुबीन, माना उहो स्पर्म वरी पेशाब जे नुक़्ते में ज़रिए में पियल आहे। ऐं तव्हां वरी जॾहिं वॾो थी वरी अलाह सां जहिड़ा था कयो। हे स्पर्म ही आहे न, हे स्पर्म जेको आहे एतिरो नंढड़ो आहे, एतिरो नंढड़ो आहे जो माइक्रोस्कोप में बि शायदि ॾिसण में अचे। ऐं इहो पाणी पेशाब जे पाणीअ जे फुड़े में अंदरि तरे पिए थो, पोइ उहो जेको वञे थो। अलाह फ़रमाए थो व ज़रबलना मसलन, वरी मुंहिंजे बारे में अलाह चए थो मुंहिंजा मिसाल था बयानु कया। पर नसीह ख़ल्क़ पाण जंहिंमां पैदा थियनि उहो कोन था ॾिसनि। ऐं वरी चवंदा काल मई युहिल इज़ामी रमीम, ऐं चवनि था त इहे जेको असां क़बर में हॾा वॾा चूर थी वेंदा, केरु उन्हनि खे पैदा कंदो? त इहा जेका आहे मां तव्हांखे ॾेखारियो त हीअ जेके आहिनि से क़बर में जेके हॾा थी था वञनि। ऐं उन खां पोइ अलाह ताला फ़रमाए थो, कुल युही हलज़ी अंशाह अवल मरा, चए थो इहे जेके चओ था त हिन खे केरु जहिड़ो कंदो, चए थो इन्हनि खे जहिड़ो उहो ई कंदो जंहिं हिन खे पहिरियों दफ़ो पैदा कयो आहे। उन वक़्तु हुआ बि कोन, हूअ बि कुल ख़ल्क़िन अलीम, अलाह ताला जेका डिज़ाइन कई आहे, जंहिंखे पैदा कयो अथई उनजा नक्शा, उनजी डिज़ाइन सभु उन वटि मौजूदु आहे। ऐं चए थो अल्लज़ी जअल लकुम मिनल शजरिल अख़्दर नारा, चए थो ॾिस वणु जेको साओ आहे उन मां एनर्जी रखी अथसि। फ़ाइज़ा अंतुम मिन्हु तूक़िदून, जंहिंखे तव्हां सेकियो बि था, यूज़ बि कयो था। वणु जेको आहे छा आहे त जेके वण आहिनि आस्ते आस्ते ई जॾहिं ॻरनि था त ज़मीन में वञनि था, पोइ उन मां छा थो पैदा थिए, उन मां गैस पैदा थी थिए, उन मां पेट्रोल थो पैदा थिए, कोयलो थो पैदा थिए। त इहे सभु एनर्जी जा फासिल फ्यूल जंहिंखे चइबो आहे, इहो सभु वणनि मां आहे। सो चए थो छा, अल्लज़ी जअल लकुम मिनल शजरिल अख़्दर नारा, सावनि वणनि मां एनर्जी थो पैदा करे तव्हांजे लाइ। फ़ाइज़ा अंतुम मिन्हु तूक़िदून, जंहिंमां तव्हां सेकियो था, पर माना इन खां फ़ाइदो वठो था। त इहो प्रोसेस आहे सावनि वणनि जो, जेको सदियुनि जे दौरान इन मां सभु शयूं पैदा थियनि थियूं। अव लईस लज़ी ख़लक़ समावात वल अर्द, चए थो छा उन जंहिं हिन काइनात खे क्रिएट कयो आहे, यूनिवर्स ऐं ज़मीन,
जंहिं पैदा कयो आहे पहिरियों दफ़ो बिक़ादिर अला, छा उनखे कुदरत नाहे? ऐं यख़्लुक़ मिसलहुम, त वरी अहिड़ी शइ पैदा करे। तव्हांखे पैदा कई जॾहिं तव्हां हो बि कोन, तव्हांखे पैदा कई जॾहिं तव्हां मौजूदु कोन हो, त हाणे तव्हांजो कुझु न कुझु त तव्हांजी हॾी जेका हो जेनेटिक कोड वारी नंढड़ी जेका ज़रड़ी आहे उहा त मौजूदु आहे, माना तव्हांजी ब्लू प्रिंट त पई आहे। त अलाह फरमाए थो अवलैस लज़ी ख़लक़ समावात वल अर्द, छा जंहिं ज़मीन यूनिवर्स ऐं ज़मीन खे पैदा कयो बेक़ादिरन अला, त उनखे कुदरत नाहे? ऐं यख़्लुक़ मिसलहुम, त वरी अहिड़ी शइ पैदा करे? भला ज़रूरु करे सघे थो। वहू ख़ल्लाकुन अलीम, अलाह ताला पंहिंजी सॼी पैदा कयल शयुनि खे ॼाणे थो। बल्कि अलाह जो सिस्टम एॾो ऑटोमेटिक आहे जो अलाह पाक खे अटे ॻोइण जी ज़रूरत कान्हे का, न को मिटी ॻोहींदो त मां हाणे वणु ठाहियां या इंसानु ठाहियां। चए थो इन्नमा अमरहू इज़ा इराद शयन, अलाह ताला जॾहिं बि कंहिं शइ खे पैदा करण जो फ़ैसिलो करे थो त इन्नमा अमरहू, त उनजो छा आहे? ऐं यक़ूल लहू कुन फ़यकून, त चवे थो फलाणी शइ थी पओ त थी पवे। माना अलाह जो सिस्टम ऑटोमेटिक आहे, वॉइस एक्टिवेटेड आहे। अलाह पाक खे असां हाणे ॾिसो न, मूंखे उथां थो हिकु क़ुर शरीफ़ खणंदुसि वेंदुसि, मूंखे त खणणी पवंदी न, लेकिन अलाह ताला खे कुझु शइ खणणु कान थी पए। चए थो त मां जेका बि शइ ठाहींदुसि ऐं यक़ूल लहू कुन फ़यकून, मां रुॻो चवंदुसि त फलाणी शइ ठही पए त ठही पवंदी। तंहिंजे करे अलाह ताला असांखे ॾिसे थो, ॿुधे थो, तंहिंजे करे हू रुॻो ऑडर कंदो त उहा शइ थी पवंदी। मां चवां थो अलाह मुंहिंजी मुसीबतूं दूरि कर, त अलाह पाक खे छा करिणो आहे? ऑडर करिणो आहे, बाबा जी मुसीबत दूरि थी वञे। फ़सुब्हान लज़ी, अलाह बेएब ज़ात आहे, बियदही मलकूत कुल शयुनि, हर शइ जी प्रॉपर्टी संदसि हथ में आहे, उनजे हथ में आहे। व इलैहि तुरजऊन, ऐं अलाह ॾेई तव्हांखे वापसि मोटी वञिणो आहे। इहा आहे सूरह यासीन जी अंडरस्टैंडिंग, जंहिंजे करे इहा जॾहिं मुर्दे खे इहा तव्हां माना सां ॿुधाईंदव त हुनजो ईमान वधंदो ऐं साहु निकिरण खां अॻु में तौबहूं करे वठंदो, अलाह खां घुरी वठंदो। छो त जेसिताईं साहु निकिरे नथो, माना साहु तॾहिं निकिरंदो जेसिताईं उहो फ़रिश्ता ॾिसंदो। फ़रिश्ता ॾिसंदो त सकरात शुरू थी वञे, पोइ हाणे हुनजी दुआ क़बूल कान पवंदी। ऐं जेकॾहिं नेक शख़्स आहे त सकरात थोरी थी थिए, अचनि था हुनखे सलाम कनि था हल जन्नत में। ऐं जेकॾहिं अञा वॾो नेक शख़्स आहे त वरी उहो अचनि था ख़ुशबू खणी था अचनि उनखे वठी हल जन्नत में। पर जेकॾहिं बद शख़्स आहे पोइ निकिरे नथो, पोइ बहस थो करे, रड़ियूं थो करे, माफ़ी ॾियो, मूंखे थोरी देरि छॾियो, ॿ ॾींहं छॾियो त मां वञी ग़लती करे त हाणे मूंखे अहसासु थियो त वाक़ई अलाह वाहे हिसाबु किताबु आहे, मां मरण खां अॻु में त मूंखे इनजो होश कोन हूंदो, हाणे ई माफ़ी ॾियो। पोइ उनखे जेको पादर हणी गरम पाणी विझी ऐं छिके जीअं रेशमी कपिड़े मां डिंगरी छिकबी आहे ईअं कढनि था, उन में टाइम थो लॻे। तंहिंजे करे उनजी सकरात हलंदी आहे। पोइ ॾिसंदा त मुर्दो जॾहिं बेहोश थी वेंदो आहे पोइ हीअं पियो कंदो आहे, हीअं कंदो आहे, माना इहा सकरात शुरू थी वई अथसि। सो अलाह साईं फरमाए थो त सुभान लज़ी बियदही मलकूत कुल शयुनि, ऐं अलाह पाक जे हथ में हर शइ जी प्रॉपर्टी आहे। व इलैहि तुरजऊन, ऐं तव्हां सभिनी खे एॾे मोटिणो आहे। मोटण खां पोइ मां अर्ज़ु तव्हांखे कयो त इहा सूरह यासीन पढ़ो, माना सां पढ़ो। हे जेको मुंहिंजो प्रोग्राम तव्हां रिकॉर्ड करायो इन खे बार बार ॿुधो त अलाह छा थो चए। इन में तव्हांखे शिरक जी ख़बर पवंदी, इहो जेको अलाह जे रसूलनि ते बशर जूं ॻाल्हियूं कनि था इन में तव्हांजी क्लियर थींदी। मां अलाह ताला खां दुआ घुरां थो अलाह पाक असांखे सम्झ अता फरमाए। आमीन रब्बिल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वसलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।